नौंदर बरसां ॻोठ राहूजा में फटाकनि मां लॻल बाहि 15 घरनि खे साड़े रख करे छॾियो ऐं म्यूनिसिपल कमेटी फायर ब्रिगेड अमलो बि बाहि न विसाए सघियो। ॾिसंदे बाहि 15 घरनि खे साड़े रख करे छॾियो। जॾहिं त बाहि में मुतासिर थींदड़ मोहम्मद नवाज़ राहूजो, नादर हुसैन, अब्दुल करीम, गुलबहार, गुल हसन, साहब खान, बाग अली, अमानुल्लाह, रजब अली, अख्तर अली राहूजो, गुलबहार राहूजो ऐं ॿियनि जे घरनि खे बाहि वकोड़ी वई। जंहिं सबबु ॻोठाणनि मुड़सी करे चोपायो माल ॿाहिरि कढी महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो। जॾहिं त घर में पियल सॼो सामान जंहिंमें अनाज, हंध, बिस्तरा, खटूं ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। जॾहिं त बाहि हिकु म्यूनिसिपल कमेटी जे फायर ब्रिगेड अमले खां वधीक हुई, जंहिं सबबु बाहि ते मुकमिल कंट्रोल अञा ताईं न थी सघियो आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त ॿियूं बि फायर ब्रिगेड गाॾियूं मोकिलियूं वञनि जेका बाहि ते ज़ाब्तो आणे सघिजे, वधीक नुक़सान खां बचाए वञे। जॾहिं त ॻोठ राहूजे में लॻल बाहि जा इतला PPA तालके रते दर जगवान एजाज़ अमल लिगारी, सिटी नौदरे जे सदर सैद अरशद अली शाह राशिदी ऐं ॿिया वाक़े वारे हंधि पहुची हमदर्द जो इज़हार कयो ऐं इंतिज़ामिया सां फायर ब्रिगेड गाॾी जे हवाले सां ॻाल्हायो। जॾहिं त बाहि ते अञा बि ज़ाब्तो न थी सघियो आहे। शाद महमूद भुट्टो, PNN न्यूज़ नौदेरो।